वाह साईं वाह। इहो बोलो गुलन फ़कीर किथां जा हा ॿुधाईंदा साईं आहियो? गोलन फ़कीर गागारनि जो लाटकाणे साइड जो आहे। हाणे इन्ही खे वरी जवाब ॾींदे फ़कीर वरियाम छा थो चए, वरियाम फ़कीर असांजो उस्तादु आहे, वरियाम फ़कीर शेख। उन्ही चयो त रो। फ़कीर अर्ज़ु करे थो जे दाहूं कंदे दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। छो जो पिरीं चंड ते पहुतो अॼु जो इंसान आहे, अफ़सोस जा हथ मले थो, अजायो कयो अरमान आहे, मायूसी त मोमिन न पर कंदो को कुफरान आहे, हिमत मर्दा मदद ख़ुदा ही जफ़ा जो इहो फामीदे जो फरमान आहे, उथी डूंगर डोर ॾुख जो औखो न पर आसान आहे। राह रेशम जबल में जुड़ियल ॾिस समुंड हेठां सिरंग घड़ियल ॾिस क़िला में इंसान रही सघे थो, पथर मां पाणी वही सघे थो, ज़ार मां कुझु थो ठही सघे थो, जे ज़रूरत आहे त ज़रूरु हुनजो हल ईजाद थी पवंदो, जे दाहूं कबियूं दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। वाह साईं वाह। छो जो टिमी टिमी टुंग थो करे विझे पथर खे बि पाणी, देर आहे पर अंधेर न आहे, जाम ॾिस तूं ॼाणी, ईद ख़ुशियुनि सां ईंदी आहे, रोज़नि बाद राणी, सोन वढिजी सड़ी कुटिजी ठहे थी नथ निमाणी, लुॾी लाल लबड़नि ते तंहिं पोइ मिठड़ी जाइ माणी, सुखनि लाइ खणणी पवे थी ग़मनि संदी घाणी, जंहिंखे ग़म न आहे सो इंसान न आहे, दर्द सवा दरमान न आहे, ॾुख सुखनि जो ॾाज थी, तालिब जे सिर ताज थी, तन जो कांधाणो बि काज थी, जो मरण खां अॻे मरी आहे माद थी पवंदो, जे दाहूं कबियूं दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। वाह वाह। ॾिसो साईं तवजो तलब आहे। सॾे महबूब साईं पोइ पाण खे पढ़णु छाजो, सदमो हिजर जो चखियो ई न आहे, मज़ो आहे मिलणु छाजो, जितो वटि आहे त तव न आहे, जुदा आहे त जलणु छाजो, अखि मिर्च अखियुनि सां ॾिसी चिंगी पोइ चलणु छाजो, हिमत नथी तलवार टांडनि जी त हरू भरू तन ते हलणु छाजो, वेरी आहे वाहरू न आहे त उन सां सूर सलणु छाजो, जे अथी कीमिया त कवड़ा कठा कर मारे टूह मुरबा मिठा कर, किथे नांगा तन में निर्वार ॾिस के शींहनि ते छा सवार ॾिस, बसि हिमत वारा होशियार ॾिस, जे कंदे महिनत कलर सां त नेठि आबाद थी पवंदो, जे दाहूं कबियूं दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। सुहिणी सी रसाड़ लाइ घड़े ते घड़ंदे ॿुधमि के हथे हाली हब में लोड़नि लहरनि अंदरि लुड़ंदे ॿुधमि, ठाराइजे थी ससुई सा चोट जबल चढ़ंदे ॿुधमि, के वाका कंदे वर लाइ रोहन में रड़ंदे ॿुधमि, के तेल हारे तन ते सोरठ जीअं सड़ंदे ॿुधमि, किन जो बिरिया में मुक़दर बिगड़ियो किन जो जोड़ जुड़ंदे ॿुधमि, जेसीं दुनिया राणी आहे बिज खोटी थियणी न आहे, रांझन हूंदो हीर बि हूंदी, मारुई आहे त मलीर बि हूंदी, शौक़ जंहिंखे शीरीन आहे उन लाइ फिराकी फराद थी पवंदो, जे दाहूं कबियूं दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। अर्ज़ु थियो त पाण खे पाण मारणु इनकार आहे इस्लाम जो, पोइ जी पिशेमानी खां पहिरियों सोचणु ॼाण आहे ॼाम जो, जिथे पुॼी न सघिजे उते भॼणु कमु आहे वरियाम जो, जो न विढ़ी सघे न भॼी सघे सो कहिड़े आहे काम जो, जिथे रूह थे राज़ी कजे कसद उते आराम जो, शुकरानो पढ़ी शेख चए आदर वर्त में इमाम जो, पसम सूरत सुहिणी सिबगत लाइ ॾिनी आज़ार खां अमान लाइ, हरमैन शरीफ़ैन जे सदके, अली पाक नूरुल ऐन जे सदके, संदीप बासनैन जे सदके, क़बूल करीम वटि फ़क़ीर जो फरियाद थी पवंदो, जे दाहूं कंबियूं दिलि सां त नेठि दाद थी पवंदो, जंहिंखे उमेद आहे जेका उन सां उहो इमदाद थी पवंदो। वाह साईं वाह 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 वाह।